नाज़रीन कंदकोट मां सां अफ़सोसनाक वाक़े की ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कंदकोट जी ईदगाह मोहल्ले में साफ़ी नेकमत सूर्याणी के घर भरिसां रात देर सां मोहम्मद मुराद मलिक के घर के बिजली की शॉर्ट सर्किट सबबि बाहि वकोड़े वई। बाहि सबबि घर जो अल्लाह ताला सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो देर सां वाक़े वारे हंधि पहुतो। बाहि सबबि मुतासिर ख़ानदान जो लखियनि रुपयनि जो नुक़सान। बाहि वाक़े सबबि घर खां बेघर थियल ख़ानदान सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार कंहिं मसीहा जी मदद जो मुंतज़िर वेठल आहे। DC कश्मोर कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खे घुर्जे त बाहि वाक़े वारे हंधि पहुची मुतासिर ख़ानदान जी मदद खे यकीनी बणाइनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।